जी नाज़रीन, असां हिन टाइम ते मौजूद आहियूं ज़िला टंडोलयार जे जेको आहे त तालका झंडूमरी जो ॻोठ अहमद ख़ास किले में, जिते जेको आहे त स्कूल में जेको आहे त टीचर न हुजण जे करे हिते जा जेके ॿार स्कूली ॿार आहिनि ऐं हिते जा रहवासी आहिनि उहे एहतिजाज करे रहिया आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। जे त हिते तक़रीबन 7-8 साल गुज़रण खां पहिरियां असांजा ॿार जेके आहिनि ज़बोन हालत हुन स्कूल जे अहमद ख़ास किले जी उन बिल्डिंग जी उन पोइ असां एॾो ठहनि पंहिंजे मतिलबु पाण त हीअ जॻह कमिरो ठाहिरायोसीं। उहो उस्तादु हूंदो गवर्नमेंट जो, उहो मास्तर हींअर 5 महीना पहिरियां रिटायरमेंट थी उन मिली ऐं उन रिटायरमेंट थियण पोइ ई ॿाहिरि पंहिंजी मतिलबु पाण वीचारा हिते वेठा आहिनि। ऐं महिरबानी करे असां वज़ीर आला सिंध मिनिस्टर साईं सैयद ज़िया बादशाह रिज़वी ऐं मोहतरम मीर पप्पू मीर गुलाम ट्रांसपोर्ट साहब खे अर्ज़ु था करियूं त असांखे हिकु उस्तादु ॾिनो वञे। उन सां गॾु असांजा ॿार जेके आहिनि इहे हेठि फर्श ते वेठा आहिनि, असांखे उन्हनि लाइ कुर्सियूं ॾिनियूं वञनि। ये स्कूल अहमद ख़ास किले में तकरीबन 1996 में ठहियो। हाणे हुन जी तकरीबन 8-10 साल थी विया आहिनि। ज़बून हालत है न छित तमामु कमज़ोर थी वियो, चापड़ पिया करनि। तो तकरीबन असां वटि हिते हूंदो जीपीएस अहमद ख़ास किले स्कूल में नज़ीर अहमद ट्रांसपोर्ट जो तकरीबन 6 महीना रिटायरमेंट थी वियो आहे। उन खां पोइ तकरीबन 2023 में इम्तिहान थियण वारा पर असांजे ॿारनि जो को उस्तादु असांखे कोन ॾिनो आहे। नई भर्ती में को असांखे उस्तादु ॾिनो। असीं वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह वज़ीर तहलीम सैयद ज़िया बादशाह मीर पप्पू साहब के जिनके अपील था करियूं त असांखे बराए महिरबानी करे उस्तादु ॾिनो वञे ऐं असांजे स्कूल अहमद ख़ास किले में फर्नीचर बि कोन्हे। तो बराए महिरबानी साईं खे असीं अपील था करियूं असांजे ॿारनि जे मुसीबतनि लाइ उस्तादु ॾिनो वञे ऐं फर्नीचर ॾिनो वञे त असांजा ॿारड़ा गुलड़नि जहिड़ा ॿारड़ा तइलीम प्राय हासिल करे सघनि। स्कूल गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल अहमद ख़ास किले 80 ॿारनि जो एनरोलमेंट आहिनि स्कूल में। गुज़िरियल 5 महीननि खां जेको आहे सो टीचर रिटायर रहे। उन खां पोइ जेको आहे नओं टीचर जे लाइ असां टीओ खे दरख़्वास्तूं ॾिनूं। टीओ आफ्ताब शाह जेको आहे सो इहो चई असांखे असां वटि जेको आहे सो फ़िलहालु मास्तर न आहिनि, जी नयो अपॉइंटमेंट थींदी तॾहिं असीं तव्हांखे मास्तर ॾींदासीं। ऐं जेको आहे सो हिते जो जेको बिल्डिंग आहे स्कूल जो उन जो ज़बून हाल आहे, फर्नीचर बि न आहे। ॿारड़ा जेको आहे सो पट ते तालीम कराइण ते मजबूर आहिनि ऐं मास्तर न हुजण जे करे हिते जा ॿार जेको आहे सो माल चाढ़ण ते मजबूर आहिनि। हिते जे ॿारनि खे जेको आहे सो मास्तर ऐं बिल्डिंग ऐं फर्नीचर जी सख़्तु ज़रूरत आहे। तव्हां ॻोठ अहमद ख़ास किले जे ॻोठाणनि जूं जेके ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जेको आहे त वज़ीर आला सिंध ऐं तइलीमी वज़ीर ऐं जेको आहे त हिते जो मिनिस्टर आहे साईं ज़िया बादशाह, सतार बचाणी ऐं मीर पप्पू टालपुर ऐं ॿियनि चूंडियल नुमाइंदनि खां हिननि जेको आहे त घुर कई आहे त असांजे ॻोठ में जेको आहे त नई बिल्डिंग जेका तामीर कराए ॾिनी वञे। ऐं हिते जेको आहे त 6 महीननि खां जेको टीचर हुयो जेको हितां रिटायर थी वियो आहे, उनखां बाद में असांजे ॻोठ में को टीचर मुक़ररु न थी सघियो आहे। हिननि जेको आहे त टीचर ऐं जेको आहे त फर्नीचर वग़ैरह जेके बि बुनियादी सहूलियतूं आहिनि उहे जेको आहे त मुहैया करण जी जेका अपील कई आहे।